छा थियो धीअ? ज़रली फोन न पियो खणे छा? अम्मी में कॾहिं बि न आए थियो, मुसलसल फोन बिज़ी पियो करे। अड़े चरी, ज़रूर के मीटिंग में हूंदो, मसरूफ़ हूंदो, तंहिं करे तुंहिंजो फोन मसरूफ़ पियो करे। हिते भले असां कहिड़ी बि मुसीबत में हुजूं, हू पंहिंजी मसरूफ़ियत में। हाँ। तुंहिंजो बाबा अञा घर कोन्हे मोटियो, अचे हा त ख़बर पए हा त फायरिंग कंहिं कई ऐं छो कई। यार ये कहिड़ो तरीक़ो आहे ज़रली? मूं तोखे केतिरियूं कॉल्स कयूं आहिनि। सॉरी चांडोकी, मां तव्हां ॾांहुं अचां पियो ऐं तव्हांखे फेस टू फेस सॼी कहाणी ॿुधायां थो। का परेशानी जहिड़ी ॻाल्हि आहे? हा, रूबरू अची ॿुधायां थो। हेॾां त सभु ख़ैरु आहे न? शायदि ख़ैर कोन्हे। एनीवे तूं जल्दी अच, ॻोठ में वॾी फायरिंग थी आहे, मतां को जानी नुक़सान न थियो हुजे। बाबा साईं ॿाहिरि वियो आहे, मोटी अचे त ख़बर पए। बस चांडोकी, तूं फोन रख त मां अचां थो, पंहिंजी नफ़री खे बि चवां थो। अच्छा ॿुध ज़रली, हा चओ। तूं मूंखे मुंहिंजे लाइ परेशान थो लॻी। न चांडोकी, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। तबियत थोड़ी ठीकु न आहे, इन जे करे तोखे महसूसु थींदो हूंदो। मां बहरहाल थोड़ी देरि में अचां थो। ठीकु आहे। असांजे ॻोठ में कहिड़ो जेको छो ई न आहे जे ॿाहिरां माण्हू अची फायरिंग कनि। असांजे हिसनि वाले आहिनि ख़ाली। असांखे ॻोठ में खल पचा जीणो आहे, विढ़ण जी पाण में ताक़त कान्हे। असांजे घर में त बंदूक बि कोन्हे, लॻे थो लठ सां विढ़णो पवंदो, कोडो सां माण्हू मरी न पए। सही थो चवां न? विढ़ंदो हथियार न आहे, विढ़ंदी गैरत आहे। ओदा एको ई गैरत छा कंदा? जेकर उन्हनि जे हथ में हथियार हूंदो त असां त किथे वञी सघंदासीं, हो त असांखे मारे हलिया वेंदा न। तव्हां हाणे ईअं कयो, हली सघंदा छॾियूं कयो रस्ता। जे खान बहादुर पिया अचे त हला था कयूं हली। खान बहादुर अञा हवेली ते पहुतो किथे आहे? ॿुधो आहे त अञा हाणे कराची मां निकितो आहे। असां हवेली तां गुज़री आया आहियूं, होॾां का चहल पहल कान आई। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।